मुस्तफ़ा अज भी आईनो मुझो महबूब अज भी आईनो आईने में पांजी शक्ल नजर इंदी आ पो जेको आईने में निहारे तो यानी ज़ाते मुस्तफ़ा में निहारे तो उनके पांजी शक्ल नजर थी अचे जेकॾहिं इश्क ई मोहब्बत वारो आ त चवे तो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह नारा तो हणे उनके लफ्ज़न में नजर नथो अचे उनके इश्क में नजर तो अचे ऐं वरी जंहिंखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ थोड़ी 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 फअम्मल लज़ीन फी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन केड़ो कुरान पढ़ी केड़ो पढ़ा केड़ियों आयतों कुरान जो पढ़ा अल्लाह जे ज़ात कुरान करीम में कौन फरमायो फअम्मल लज़ीन फी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन फयत्तबिऊन मा तशाबह मिन्हु इब्तिग़ाअल फ़ितनति वब्तिग़ाअ तअवीलिही वमा यअलमु तअवीलहु इल्लल्लाह। अल्लाह फरमाए तो जन जे अंदर में न कच्ची आ जन जे अंदर में न मुझे यार जो प्यार ना है वो उन्हें बुग़्ज़ जे करे मुतशाबिहात जो सहारो वठी तावीलू था कन कुल इन्नमा अन बशर मिसलुकुम कुल इन्नमा अन बशर मिसलुकुम सच तो चवी रब जो कुरान बरहक कुरान कोई शक ना है ला रैब कुरान पर इहो भी त जवाब दे त मुझे मुस्तफ़ा जदह इहा आयत तिलावत कई त सामो केर हो जो अबू जहल हुयो अबू लहब हुयो उतबो हुयो शैबो हुयो हुजूर फरमायो महबी त तव्हां जे मिसल आहियां महबी त तव्हां जे मिसल आहियां अचो अचो मां मुस्तफ़ा सां ॻाल्हायो हुजूर जो मक़सद हुयो ही ईंदा वञनि ही सवाल कंदा वञनि मां मुस्तफ़ा मोजज़ा ॾेखारींदो वञा हो जॾहिं वेझो आया हुजूर खे ॾिसी करे वेझो आया मुठ में पथरियूं खणी आया चङो भला जेकॾहिं आहीं त असां जहिड़ो पर जे नबी थो सदाई त पोइ ॿुधाए मुठ में छा आहे मुंहिंजो मुस्तफ़ा मुर्की चवे तो मां ॿुधायां त तव्हांजे मुठ में छा आहे या तव्हांजी मुठ ॿुधाए त मां केर बीठो आहियां मुझे हुजूर फरमायो मां ॿुधायां त तव्हांजे मुठ में छा आहे या तव्हांजी मुठ वारी शइ ॿुधाए त तव्हां कंहिंजे साम्हूं बीठा हो उन्हनि जो कॾहिं ईअं बि थियो आहे मुस्तफ़ा फरमायो अॻ में को ख़ातमुन नबीयीन भी आयो आहे तव्हां चओ था कॾहिं ईअं थियो न आहे मां मुस्तफ़ा तो चवां अॻ में को इमामुल अंबिया आयो भी त न आहे जेको अॻ में न थियो आहे उहो अॼु थींदो मुंहिंजे मुस्तफ़ा निगाह कई आहे निहार त सही निगाह कंहिं कई मुठ कंहिंजी चओ अबू जहल जी जवाब ॾे मुठ कंहिंजी हुई अबू जहल जी मुठ में बाह कंहिंजी आहे अबू जहल जी कंधु कंहिंजो अबू जहल जो मुंडी कंहिंजी अबू जहल जी जिस्म कंहिंजो अबू जहल साह वारो आहे मुंडी साह वारी आहे जिस्म में चुरपुर जेका मुठीअ में पथरियूं हन उहे बेजान हन पत्थर जा टुकड़ा हन सुक बंद कयो वेठो आहे ऐं यार तवज्जह त कर ऐं मुठड़ा दोस्त तवज्जह त कर मुंहिंजो रब ॿुधाए रहियो आहे त जॾहिं अबू जहल जहिड़ा गद्दार साम्हूं ईंदा त मां जबल जे पथरनि खे बि वफ़ादार बनाए हुजूर जा कलमा पढ़ाए छॾे दीवाना तो परे जी गाल हा मस्ताना तो परे जी गाल हा जॾहिं अबू जहल जहिड़ा गद्दार हूंदा तो उन जे मुठ में बंद मुझे हुजूर जॾहिं निगाह कई निगाह मुस्तफ़ा ॾे निहार हुजूर निगाह कया कहते निगाह कया अबू जहल ते न अबू जहल ते न अबू जहल जे बूथ ते न अबू जहल जे जिस्म ते न छो मुझे मुस्तफ़ा के वणे ही कोन थो जेको वणे थो उहो भले बेजान पत्थरनि ते नज़र कया त उन पत्थर के हुजूर फरमाया खोल त सही जो खोले त पखरी थी चुन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मुखे जवाब दे मुझो नबी त ग़ैबदान नबी आ तू मनी या न मनी पर जवाब दे हो त पथरियूं हुयूं बेजान हुयूं मुठ में बंद हुयूं उन्हनि खे कहीं ॿुधायो त खुदा जो महबूब बीठो आहे जवाब मिलियो ग़ैबदान नबी जो निगाह कई त पत्थरनि खे भी रब ग़ैब ॾेई छॾे ग़ैबदान नबी जे निगाह सां अल्लाह पत्थरनि खे भी इल्म अता करे छॾींदो आहे त मुंहिंजा तो नतीजो ख़बर दे छा निकितो अबू जहल देर कान खे पथरिन जी जेका मुठ हुई जॾहिं कलमे जो आवाज़ आयो अंदरों जली वियो ऐं खणी उछलाई काॾे सिधो पथरियूं हुजूर जे कदमनि में आए
पत्थरियूं हुजूर जे कदमन में, जडे कदमन में किरियूं मुझे मुस्तफ़ा मुरकियो उन जबल पत्थरन सा गालायो। पत्थरन चे महबूब सालन खा पयूं सिकऊं त कदे डी हुंदो जो मुस्तफ़ा जा कदम नसीब थींदा। अज तुझे कदमन के चुमी देण जो रब मौको अता फरमायो। ऐ मुझा दोस्त, ऐ मुझा मुसलमान भा, त सोचे वठ त मुझे मुस्तफ़ा फरमायो अना बशर मिसलुकुम, लेकिन कंहिंखे जंहिंजी पहुच जेतिरी हुई, जंहिंजो अकुल जेतिरो हुयो, जंहिंजी समझ जेतिरी हुई, उहो ई महबूब मुस्तफ़ा, उहो ई महबूब मुस्तफ़ा। अबू बकर सिद्दीक मौजूदा, उमर फारूक मौजूदा, उस्मान ज़िन्नूरैन मौजूदा, अलीउल मुर्तज़ा मौजूदा, तलहा मौजूदा, ज़ुबैर मौजूदा, सलमान फारसी मौजूदा। हुजूर रोज़ा थो रखे, सहाबा रोज़ा रखिया। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, हुजूर को न खाधो, सहाबा को न खाधो। ॿियो ॾींहुं गुज़री वियो, हुजूर को न खाधो, सहाबा को न खाधो। जॾहिं टियों ॾींहुं थियो, सहाबा कमजोर थी वया। मुझे मुस्तफ़ा निहारे पुछो, ॾियो ख़बर ॾींहों ॾींहुं कमजोर थींदा पिया वञो। या रसूल अल्लाह, महबूब रोज़ा रखिया, असां भी रोज़ा रखिया। मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो अय्युकुम मिसली, जो त साम्हूं अबू जहल कोन हुयो, अबू लहब कोन हुयो, उतबो शेबो कोन हुयो, मुनाफिक कोन हुया, मुखालिफ कोन हुया, मुझे मुस्तफ़ा जा दीवाना हुया। ॾियो ख़बर तव्हां मां केरा मूं जहिड़ो। लब्बैक या रसूल अल्लाह, फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। असां त मुझे मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहियूं, असां त महबूब जा दीवाना, महबूब जे कदमन जे दज़ जे बराबर भी न आहियूं। मुझे मुस्तफ़ा फरमायो मां पंहिंजे रब वटि खाईंदो भी आहियां, पीअंदो भी आहियां। मां पंहिंजे रब वटि, चओ चओ पंहिंजे रब वटि। त पोइ जुमिलो दोहराइण ॾे। अंदर अम्मा आयशा सिद्दीका, मुंहिंजो मुस्तफ़ा अचे वञे थो, खाए पिए थो। अंदर वारनि खे बि ख़बर कान्हे त महबूब कीअं थो अचे ऐं खाए पिए, ॿाहिरि वारनि खे बि ख़बर कान्हे। जॾहिं सहाबा खे मुस्तफ़ा जे अचण वञण जी ख़बर नथी पवे, अज़वाज मुतहरात खे ख़बर नथी पवे, त तोखे कीअं ख़बर पवंदी त मुस्तफ़ा कीअं आयो ऐं कीअं वियो आहे। ऐ मुझा मुसलमान भा, त मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजे अंदर में जेतिरी मोहब्बत हुई, हुजूर उन जे आॾो पाण खे ईअं ज़ाहिर कयो। सहाबा आॾो आया, हुजूर अय्युकुम मिसरी, तव्हां मुंहिंजा न मुंहिंजा आका, असां त दीवाना आहियूं। हिकिड़े मिंट ला, हिकिड़े मिंट जे लाइ ओ मुसलमान कलमे पढ़ण वारा, सहाबा जो नालो अड़ वठी करे पंहिंजे पाण खे चमकाइण वारा, सहाबा जहिड़ो प्यार त ख़ुदा कंहिंखे नसीब करे। जॾहिं मुंहिंजा मदीने जा मीर मके खां हिजरत करे मदीने तैयबा अची रहिया आहिनि, मदीने जा माण्हू इंतज़ार करे रहिया आहिनि। हुजूर जो अॻ में कॾहिं दीदार कोन कयो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मस्जिद क़ुबा वारे मक़ाम ते अचनि था, हुजूर ते तशरीफ़ फरमा थियनि था, हुजूर ते पढ़ला फरमाइनि था। मुंहिंजे हुजूर जा दीवाना जन ॾिठो ई कोन हुयो। हुजूर अबू बकर सिद्दीक़ हो, जेको 3 ॾींहं 3 रातियूं मुस्तफ़ा सां गॾो ग़ार में रहियो आहे। न रुगी ग़ार में रहियो आहे, पर यार जे प्यार में रहियो आहे। अहिड़ो प्यार में रहियो आहे जो सदाई दुआऊं घुरंदो हो, मौला अखियूं मां अबू बकर जूं हुजनि, चेहरो मुंहिंजे हुजूर जो हुजे। रब दुआ क़बूल कई, हंज अबू बकर जी, सिर मुंहिंजे मुस्तफ़ा जो पियो दीदार कर। कायनात में सुने अलीउल मुर्तज़ा शेर खुदा के हंज में मुझे महबूब ऐलान कयो, अदा अली हंज के हीअं कर त मां निंड कयां। अबू बकर सिद्दीक के हुजूर फरमाया टंगू हीअं कर, मां तुझे रहन ते निंड कयां। केॾा न अज़ीम इंसान कायनात जा मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेॾी महिल हुजूर जा दीवाना आया, ख़बर कान हुई त हुजूर कहिड़ा आहिनि। सहाबी अबू बकर कहिड़ो आहे, छो त सहाबिन कॾहिं ॾिठो न की हुजूर खे, न की सुणे अबू बकर खे। रुगी हिकिड़ो झंगली हबशी वेचारो सादड़ो भुल में हुजूर जे बजाए अबू बकर सिद्दीक जे वेझो आयो। अबू बकर सिद्दीक जे इज्जत ग़ैरत गवारा न कयो त हुजूर खे छॾे मूं ॾे अचे। जल्द में उथी बीठो, पंहिंजे कुल्हनि तो चादर लाहे मुंहिंजे आका जे मथां करे बीही रहियो त अचण वारे खे ख़बर पवे त जेको वेठो आहे उहो आका आहे, जेको बीठो आहे उहो ग़ुलाम।
ऐ मुसलमान अखियूं खोल, या सहाबा जी अकीदत आ जो मुझे महबूब मुस्तफ़ा जे मथा कख भी बर्दाश्त करण जे लाइ तैयार न आहिनि। पोइ मुझे रब भी चयो, ऐ अबू बकर मां अल्लाह तुंहिंजे दिलि खे ॼाणे वयुसि, मां रब तुंहिंजे दिलि खे सुञाणे वयुसि। तो नंढड़ी बि बराबरी बि क़बूल न कई आहे, तो ग़ुलामी क़बूल करे मुझे यार जे मथा छांव कई आहे। ऐ अबू बकर हाणे मां रब तो से राज़ी हाँ, तो मुझे यार जे मथा कपड़े जी छांव कई आहे। मां तोखे यार जे भर में सुमारे गुंबज़ खज़रा जी छांव करे छॾींदो मैं। क़यामत ताईं उन छांव में हूंदे दुनिया ईंदी वेंदी, तो ते महबूब ते दुरूदो सलाम पढ़ंदी वेंदी, वंडड़ो तोखे भी मिलंदो वेंदो। तो मुझे हुजूर जा दीवानो, मुझे आका जा परवानो, मुझे महबूब सां प्यार कयो, हुजूर जे सहाबा सां प्यार कयो, हुजूर जे आल सां, हुजूर जे बचड़न सां प्यार कयो। वाहिद कायनात जी जमायत आ जेका हुजूर सां भी प्यार कंदी आ, हुजूर जे हिक हिक बचड़े सां भी प्यार कंदी आ। हसन हुसैन के गले जो हार समझदी आ, अम्मा खातून जन्नत सां प्यार कंदी आ, अलीउल मुर्तजा शेर खुदा के मुश्किल कुशा समझंदी आ। उहा कहिड़ी जमायत आ, चौहा पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे मुरीदन जी जमायत आ। नक्शबंदी हुजन, कादरी हुजन, चिश्ती हुजन, सुहरवर्दी हुजन, जे भी अल्लाह जे वली जा गुलाम हन, उन्हनि जो अकीदो आ अबू बकर सिद्दीक जी सदाकत हक़ आ, उमर फारूक जी अदालत हक़ आ, उस्मान ज़िन्नूरैन जी हयादारी हक़ आ, शेर खुदा जी मुश्किल कुशाई हक़ आ, हसन हुसैन जी जन्नत जी सरदारी हक़ आ, अम्मा फातिमा ज़हरा जी सरदारी हक़ आ, सुने अब्दुल कादिर जीलानी जी वलियन जे मथा गौसुल आज़म जी जेका उहा निस्बत आ, उहा हक़ आ। सब कंहिंखे पंहिंजे यार सां प्यार आ, तव्हांखे भी यार सां प्यार, मूंखे भी यार सां प्यार। इंशाअल्लाह न हिते थिया हूं ख्वार, न कब्र में थींदासीं ख्वार, हिते भी सरशार, कब्र में भी सरशार, छो त तव्हांजो असांजो आहे मदीने जो ताजदार गमखार। अल्लाह फरमाए या अय्युहन नबी, ऐ मुंहिंजा ग़ैब जो ख़बर ॾींदड़ महबूब, इन्ना अरसलनाक शाहिदा व मुबशिरा व नज़ीरा, असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो, असां तोखे ख़ुशख़बरी बनाए मोकिलियो, असां तोखे टे ॾियारींदड़ बनाए मोकिलियो। पर सूरत कहिड़ीअ में वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा, मां अल्लाह जे तरफ़ सॾींदड़ पर अहिड़ो सॾींदड़ बनाए मोकिलियो जेको सिज दुनिया में ॾींहं जी रोशनी कंदो आहे, राति जो न। मुंहिंजा मुस्तफ़ा तोखे सिराज बनाए मोकिलियो आहे, न राति हुजे न ॾींहुं हुजे, मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजो नूर कॾहिं बि घटि थियण वारो ई कोन्हे। कुरान जी आयत, युरीदून लियुत्फिउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफिरून। मुंहिंजा महबूब तुंहिंजे नूर खे अल्लाह बुलंदो बाला करे छॾियो आहे। विसाइण वारा विसाइण जी कोशिश कनि, पाण विसामी वेंदा, तुंहिंजे नूर खे कुझु बि करे कोन सघंदा। अॻियां अल्लाह फरमायो हुजूर खे अल्लाह ॾाज ॾेई अॻियां छा थो चवे, व बशिरिल मोमिनीन, ओ मोमिनो तव्हांखे मुबारक आहे, ख़ुशख़बरी। कुरान ॿुधो नी, व बशिरिल मोमिनीन, ए ईमान वाराओ तव्हांखे ख़ुशख़बरी मुबारक हुजे। बे अन कहिड़ी मुबारक, बे अन लहुम मिनल्लाहि फदलन कबीरा, अल्लाह जे तरफ़ खां वॾी मेहरबानी तव्हांजे मथां थी आहे जो पंहिंजो यार तव्हांखे ॾिनो अथमि। मुंहिंजा मौला इन मेहरबानीअ ते छा कयूं, बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिक फलियफ़रहू फलियफ़रहू, ख़ुशि थियो, ख़ुशियूं कयो। मौला नतीजो छा आहे, उहा ख़ैरुम मिम्मा यजमऊन, इहे जेके करोड़ अरब खरब गॾु कया अथई, इहे ॾंभींदई मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार कंदे इहो अॾींदुई। मुझे महबूब सां प्यार कयो, मुझे महबूब जे आमद जूं ख़ुशियूं कयो। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह जा लख एहसान जो अल्लाह जे ज़ात तव्हां असांखे महबूब मुस्तफ़ा ॾिनो आहे। हे जुमिलो चई मां उथां थो, चओ गॾिजी मूंखे चवरायो, आयो 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 सरकार आ, आयो 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 सरकार आ, वाहो जो लगी पई बहार आ, दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा, मरहबा चवा ओ मत सब भेरा, मरहबा चवा। सरकार जी आमद, आका जी आमद, दाता जी आमद, महबूब जी आमद,
छा बि थी पए मीलाद करण न छॾींदासीं। चओ या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं। छा बि थी पए मीलाद करण न छॾींदासीं। या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं। छो दुश्मन जे लाइ तलवार आ, दुश्मन जे लाइ तलवार आ। केॾी लॻी पई बहार आ, दिल चवे थी, दिल चवे थी झूमी चवा मद लख भेरा मरहबा चवा, मरहबा चवा। आखिरी मिसरो अहिड़ो दिल पर आहे मिलियो साईं गुल मोहम्मद ख़ुशि छो न थियो। ओ वरा स्टाफ वारा ख़ुशि थियो। अहिड़ो दिल पर रब ॾिनो ख़ुशि छो न थियो। जान ऐं दिल सां असां गॾिजी जशन ऐं ईदूं कयूं। अहिड़ो दिल पर रब ॾिनो ख़ुशि छो न थियो। जान ऐं दिल सां असां था जशन ऐं ईदूं कयूं। छो हर आशिक़ निर्वार आ, हर आशिक़ निर्वार आ। केॾी लॻी पई बहार आ, दिल चवे थी, दिल चवे थी झूमी चवा मद लख भेरा मरहबा चवा, मरहबा चवा, मरहबा चवा। सरकार जी आमद, आका जी आमद, महबूब जी आमद। मरहबा या मुस्तफ़ा, मरहबा या मुस्तफ़ा। आशिकान मुस्तफ़ा के बिशमूल फ़कीर अली नवाज़ उन जा तमाम ख़ानदान जा फ़र्द ऐं दोस्त सभिनी के मुझे महबूब जे जश्न ईद मीलाद नबी जूं मुबारक हुजनि। हाणे 5 मिंट उथी बीहो, लंगर खाइण खां पहिरीं थक बि भॼी पवंदो, हुज़ूर जो सलाम बि थी वेंदो। सय्यदना मौलाना मुहम्मद वाला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। गरीबम या रसूल अल्लाह, गरीबम नदारम दरजहाँ जुज़ तो तबीबम। गरीबम या रसूल अल्लाह, गरीबम मर्द दारम